मातली लॻ ॻोठ नबीबख्श कंभू में पोलियो जा फुड़ा पियारण लाइ वेंदड़ टीम ते हमिलो कयो वियो आहे। जवाबदारनि लठियूं हणी कोटार नाथू ख़ासकली खे ज़ख़्मी करे विधो, जंहिं बाद टीम वापसि रवानी थी वई। हमले जो केस रियाज़, नूर अहमद, नज़ीर अनवर ऐं अली ग़ुलाम समेत 5 औरतुनि ते दाख़िल कयो वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त मातली लॻ ॻोठ नबीबख्श कंभू में पोलियो जा फुड़ा पियारण लाइ वेंदड़ टीम ते हमिलो कयो वियो आहे। जवाबदारनि लठियूं हणी कोटार नाथू ख़ासकली खे ज़ख़्मी करे विधो। जवाबदारनि लठियूं हणी कोटार नाथू ख़ासकली खे ज़ख़्मी करे विधो, जंहिं बाद टीम वापसि रवानी थी वई। जवाबदारनि लठियूं हणी कोटार नाथू ख़ासकली खे ज़ख़्मी करे विधो, जंहिं बाद टीम वापसि रवानी थी वई। अहम ख़बर खां अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं त मातली लॻ ॻोठ नबीबख्श कंभू में पोलियो जा फुड़ा पियारण लाइ वेंदड़ टीम ते हमिलो कयो वियो आहे।